अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 13 सितंबर ऐं ट्यूसडे हा ट्यूसडे सुबुह जा थिया आहिनि 8:45। अॼु मां सुम्ही न आहियां, वॉक करे आयमि, यानी नमाज़ पढ़ी वॉक करण खां पोइ मां सुम्हंदी आहियां हमेशह, त कोन सुम्हियमि ऐं नाश्तो वाश्तो करे छॾियो। बुख लॻी मूंखे इलाही सवेरे इलाही छो ऐं नंढा वॾा घणा ई कम कया अथमि ऐं हाणे जेको आहे बसि हिते किचन जो कमु करणु आई आहियां। ज़हरा ईंदी आहे अॼुकल्ह 9:30 बजे तक़रीबन, त मां पंहिंजी मानी पचाए खाई वियमि ऐं हाणे आई आहियां त मां ज़हरा जी मानी पचाए छॾियां, हुनजो बोर्ड वोर्ड कढां, थांव ख़ाली कयां फ्रिज मां, जेको बि मूंखे अने रूटीन जो वर्क करिणो हूंदो आहे सुबुह जो उहे सॼा कंदमि ऐं ॾींहं खे कंटिन्यू कंदमि। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 10:15 खां थोरो मथे ई थियो आहे, 10:30 पर न थिया आहिनि अञा। हिकिड़ी इहा शर्ट रिपेयर कयमि, ॾाढी सुठी शर्ट हुई हिन जी बोस्की जी, ऐं बसि फाटल हुई पर मज़बूत हुई, त मां हिनखे टोपो ॾेई छॾियो आहे, हिन जी रिपेयर कयमि। ऐं हिकिड़ो इहो ट्राउज़र हुयो, हिनखे बि थोरो टोपे जी ज़रूरत हुई, छो त कंडीशन सुठी, अञा इलाही सारो पाए सघिजे थो, त मां हिनखे बि सिबी छॾियो। हाणे तव्हांखे ॾेखारियां मां हिकिड़ी मज़े जी शइ। हीअ हिकिड़ी नंढड़ी सवड़, ठीकु आहे, सेल बोट, हिन ते एम्ब्रॉयडरी थियल आहे सॼी, ऐं हे रेडीमेड छव मां कॾहिं वरिती हुई। हिन पूरे ते हीअं बोट्स ठहियल आहिनि ऐं बोट्स में किन ते दरियुनि जी जाइ ते बटण लॻियल आहिनि, मूंखे एॾो वणियो हो। ऐं हिन जो स्टाइल ईअं हे ॼण त हिन ते एप्लिक थियल आहे, पर एप्लिक कोन्हे, प्रिंट आहे, ठीकु आहे। हे नंढियूं वॾियूं सेल बोट्स ठहियल आहिनि हिन जे मथां। हे हिन जो हिकिड़ो पासो हीअं प्रिंट, यानी हे प्लेन बि अथसि बॉर्डर, ऐं हे थुलियूं वॾियूं ॾिंगड़ियूं लॻियल आहिनि, एम्ब्रॉयडरी थियल आहे, ऐं उनखां सवाइ बाक़ी सॼे ते प्रिंट आहे। ऐं जेको हिन जो बैक साइड आहे उहो हिन जो बिल्कुलु प्लेन आहे, प्लेन मतिलबु हिकिड़ो बसि सिंपल चेक आहे, ॿी का डिज़ाइन हिन जे मथां न आहे। त हाणे मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, तारिक शायदि 7th या 8th क्लास में हो, त मां हीअ छव वठी आहे, बसि मूंखे मिली जो बाज़ार में, त मूंखे ॾाढी प्यारी लॻी। कलर बि मां चयमि ब्लू अथसि बॉइज़ जे हिसाब सां, ऐं प्रिंट बि अहिड़ो आहे जो मां हिनखे सवड़ ते छव चाढ़े ॾींदमि। हुन रिजेक्ट करे छॾी, चई मूंखे नथी खपे। हाणे सोचो माशाल्लाह, मां सोचियमि त ठीकु आहे, मां हिन मां कटे कुझु न कुझु ठाहे वठंदमि। जॾहिं हिनखे कढंदी हुअमि कटण लाइ, वरी दिलि न चाहींदी त हिनखे मां कटियां, मूंखे माने ईअं एॾी सुठी ठही ठुकी शइ आहे हिकिड़ी, कटींदमि त सॼो हिन जो इहो रूप, हिन लुक जेको आहे उहो ख़राबु थी वेंदो। त उन ॾींहुं जॾहिं मां इहे चैरिटी जूं क्विल्ट्स पई वठां, त मां हिकिड़ी वाइट क्विल्ट वरिती, ठीकु आहे, उहा मां हिन जे लाइ वरिती। हे ॾिसो, हीअ वाइट कलर जी क्विल्ट, इहा मां धोती हुई वॉशिंग मशीन में प्रॉपरली। ऐं ॾिसो हिनखे, हे छव खे बटण लॻियल आहिनि, अंदरां हिन में काज थियल आहिनि, यानी बंदि बि थींदो त बटण नज़र न ईंदो। एॾी मूंखे सुठी लॻी। मां हिन जी सवड़ सेकेंड हैंड छो वरिती आहे, इन करे त उहा जेका हिन जी जंहिंजे लाइ मां हीअ वठी आई हुअमि उहा त मां ॾेई छॾी, ज़ाहिरा तारीफ़ वॾो थियो त उहो कंहिं कम जी न हुई। ऐं उनखां सवाइ जेकॾहिं मां रेडीमेड वठां पई, जीअं आइडियाज़ जूं सिंगल बेड जूं, उहे हिन खां वॾियूं आहिनि छव खां। ऐं जेकॾहिं जेके ठहियल असांजूं सिंधी सवड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे वरी एॾियूं अॼुकल्ह रफ़ ऐं किनियूं थियूं ठहनि, थुलियूं, हुते वॾा वॾा टोपा मूंखे न पियूं वणनि। बसि उन ॾींहुं हुते संडे बाज़ार में बीठे मूंखे आइडिया आयो त हिकिड़ी मां पंहिंजे लाइ छो न वठां, जिन जे लाइ मां ॿियनि जे लाइ वरितियूं आहिनि, उहे बि त इंसान आहिनि न असां जहिड़ा ई, उहे पाईंदा, बाक़ी असांखे छा जो नख़रो आहे। बसि मां वठी आयमि साइज़ ॾिसी अंदाज़े सां, ऐं फस्ट क्लास हिन ते उहा पूरी अची वई आहे, ऐं मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं हाणे हीअ सवड़ वेंदी अलीअ जे घर, पाए राजिया पाए, हादिया पाए, ॿई पाइनि, 2-3 साल पाए बि जेकॾहिं कंहिंखे ॾेई छॾियूं त मूंखे को मसइलो न आहे। बसि मूंखे हीअ शइ एॾी वणी हुई जो मां हर दफ़े हिनखे कटण लाइ कढंदी हुअमि, वरी हिनखे ॾिसी वेड़े सेड़े रखंदी हुअमि। सो हिन दफ़े इहे सवड़ियूं ॾिसी मूंखे इहो आइडिया आयो, ऐं थी सघे थो तव्हां मां कंहिंखे इहो आइडिया वणे बि, त अहिड़े क़िस्म जूं सवड़ियूं वठी वॉश करे साफ़ु सुथरियूं करे ऐं सुठा पंहिंजा मर्ज़ीअ जा कवर चाढ़े घर में बाक़ाइदा इस्तेमालु करे सघजनि थियूं, हिन में कोई हर्ज न आहे। ऐं मोस्टली तव्हां ॾिसंदा आहियो, मां जेको वठी ईंदी आहियां सेकेंड हैंड बाज़ार मां, क्राफ्ट जूं शयूं हूंदियूं आहिनि, या अहिड़ा मटीरियल ई हूंदा आहिनि जेके मूंखे क्राफ्ट में कमु अचनि, उन हे भर्त आहिनि, अहिड़े क़िस्म जी शयूं। त हीअ मां पहिरियों दफ़ो सवड़ वठी आई आहियां, ऐं मूंखे इन में कोई बि आर नथो महसूसु थिए, ठीकु आहे। हर माण्हू वठे थो, मां ॾिठो आहे अमीर माण्हुनि जूं मायूं उतां सेकेंड हैंड मां बीठियूं वठंदियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां पाइण लाइ त कॾहिं कुझु कोन वरितो आहे, न ई असांखे ज़रूरत आहे, पर हे शइ मूंखे बसि ॾाढी अट्रैक्ट कई हिन, जंहिंजे करे मां इहा वठी वरिती। हाणे हिन जा बटण बंदि कंदमि ऐं हिनखे पैक करे रखंदमि ऐं इलाही ख़ुशि थींदमि।
हाणे या त अलीजन हेॾे अचनि या असां मां को वञे त पोइ हीअ सवड़ उते पहुचंदी इनशाअल्लाह। 11:30 थिया आहिनि ऐं माशाल्लाह हीअ शर्ट खे जेके टोपो ॾिनमि उहा हिन में विधी आहे। इहो सूट कंप्लीट थी वियो ऐं हे हुयो हिकिड़ो रओ कमीस ऐं उन में हिकिड़ो इहो जेको ट्राउज़र मां हाणे रिपेयर कयो उनखे विधो अथमि। सो माशाल्लाह हिते मां अलॻि करे रखिया आहिनि 3 पीस सूट सभु। चादरूं धारिया आहिनि विहाणा क्विल्ट्स कल्ह ॿधी रखियूं, हुन में सॼा नंढनि ॿारनि जा कपिड़ा ऐं हे वॾनि छोकिरनि जा थोरा जीअं 12-13 सालनि जा। अञा हे ढेर सारियूं लेडीज़ शर्ट्स आहिनि ऐं के 2 पीस आहिनि। इन्हनि में कंहिंमें रओ न आहे, कंहिंमें ट्राउज़र न आहे, सलवार न आहे। उहो मां इंतज़ारु थी कयां त ॿिए हंधा कपिड़ा ईंदा त वरी कंहिंजो न कंहिंजो कंहिंमें अची वेंदो पूरो थी। जेंट्स जा कपिड़ा हिते अलॻि धार कया अथमि। जूता हाणे खोलियमि त ॾिसां त केतिरा आहिनि, काउंट करे इहे मूंखे वरी विझणा पवंदा इहे वॾे शॉपर में। ऐं हे कुझु थांव बि आया आहिनि। हे 6 प्लेटूं आहिनि, 2 प्याला, ट्रेज़ ऐं 2 पाणी जी बोतलूं, हिकिड़ो लंच बॉक्स आहे ऐं 6 कप्स आहिनि। सो बहरहाल सिलसिलो जारी आहे। हाणे मूंखे वञिणो आहे ॿाहिरि ज़रूरी। उन्हनि जेके ब्लड टेस्ट करा उन्हनि जी रिपोर्ट्स खणियूं आहिनि लाज़मी ऐं हाणे उनखां पोइ ॿाहिरि वेंदमि त ॿियो बि अलाए छा करे ईंदमि, ख़बर न आहे। सो हलूं था हाणे ॿाहिरि। 12:30 थियण वारा आहिनि। हे रिपोर्ट्स खणी आयमि ऐं उते ई लेबॉर्ट्री जे भरिसां इलाही जूतनि जा दुकान आहिनि त मां सुराण जे लाइ हिकिड़ो जूतो वठी आई आहियां जंहिंजी मूंखे 100% पक आहे त उनखे न वणंदो। पर छा आहे जो जेको जूतो पाए वेंदी आहे न रोज़, 2-3 जूता अहिड़ा हुयसि जेके रोज़ स्कूल पाए पई वञे त उहे हिन जा बारिश जो पाणी भरिजी पियो वञे, उन में मींहं में आलियूं थी 2 त उछले छॾी। हाणे आख़िरी बची अथसि त मां चयो वठी छॾियांसि एहतियातनि त ईअं न थिए त केनी उहा छिॼी पएसि त वरी कुझु पाइण लाइ न हुजेसि। ऐं हाणे मां अच्छा हा वापसीअ ते मां रस्ते मां वरितमि सूफ़ ऐं टमाटर। कीमो मां कढी रखी वई हुयमि ऐं हाणे किचन जो कमु हितां वाइंड अप कंदमि। पहिरियों त बसर कटे रखंदमि दाग करणु, छो त उहो ई टाइम वठंदो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे बाक़ी सना सना कम मां सॼा हितां निपटाए वठंदमि। निपटाए न, सिंधीअ में चवंदा आहियूं निबेरे वठंदमि। सना सना नंढा नंढा जेके कम आहिनि उहे निबेरे वठंदमि इनशाअल्लाह। माशाअल्लाह काफ़ी सारा कम करे वरिता अथमि। बसर रखी अथमि दाग करण लाइ, टमाटर पेस्ट कढियो आहे, हुनमें वरी अदरक थूम जी फ्रीज़ थियल हुई उहा विझी छॾी आहे। यानी मां पहिरियों ई ॿाहिरि वञण खां पहिरियों कढी रखी वई हुयमि। कीमो कढी रखी वई हुयमि, उहो बि डीफ्रॉस्ट थी वियो आहे प्रॉपर। सो उनखां सवाइ छा कयमि, अटो ॻोहियमि। मूं सुराण ॻोहींदी आहे, अॼु शायदि उनखे ख़बर न पई त अटो ख़तमु थी वियो आहे। ऐं सूफ़ धोता अथमि, अटे जो थांव धोतमि मां, छो त अहिड़ा जेके ईअं साफ़ु सुथिरा थांव हूंदा आहिनि जेके सणिभा न हूंदा आहिनि त उहे मां गॾु गॾु धोईंदी वेंदी आहियां, उहे जमा न कंदी आहियां घणा। सो हाणे मां अटो रखंदमि फ्रिज में, सूफ़ बि फ्रिज में ऐं बोड़ जी तयारी हले थी पई गॾु गॾु। ऐं हा पटाटा छिलणा आहिनि हाणे, छो त असांजी काई बि घर जी डिश जेका हूंदी आहे न पटाटनि खां सवाइ वीचारी हूंदी आहे। त हाणे राति जीअं सुराण चांवर पचाया जेके चंकी राइस, त उन में चिकन त हुयो पर पटाटा न हुया। पोइ जेको मंझंदि जो मां बोड़ पचायो हो चिकन जो रस पटाटनि वारो, त असां तकरी सुराण खां सवाइ बाक़ी असां सभिनी उहो विझी विझी खाधोसीं, छो त काफ़ी सारो बचियलु पियो हो। हे ॾिसो बा, हे 2:30 बजे तक़रीबन इहो शुरू थी आहे बरसाति। हालत हे इहा एॾी तेज़ बरसाति आहे जंहिंजी हद न आहे। ऐं माना उस हुई बिल्कुलु हिते ॿाहिरि मां आंगण में बीठी हुयमि, जीअं ई अंदरि वई हुयमि मूंखे अचानक ऊंदहि थी वई त हे हालत आहे। सो निमाज़ बि पढ़णी आहे अञा, मां त मानी वानी पचाई जेसिताईं मां इंतज़ारु पई कयां सुराण अचे, त शुक्र सुराण अची वई आहे। सो हाणे वेंदी आहियां, हाणे पढ़ंदमि वञी निमाज़। हिकिड़ो बसि थोरो गानो थो यादि अचे, रंग बरसात में भरे कुछ तो, रंग बरसात में भरे कुछ तो, जख्म दिल के हुए हरे कुछ तो, जख्म दिल के तो, रंग बरसात में भरे कुछ तो, आओ ना से कोई गज़ल छेड़े, आओ ना से कोई गज़ल
दिल बहल जाएगा रे कुछ तो, दिल बहल जाएगा रे कुछ तो, रंग बरसात में भरे कुछ तो, जख्म दिल के हुए हरे कुछ तो, रंग बरसात में भरे कुछ तो। 7 जी कुछ मिंट थिया आहिनि शाम जा, ऐं सुरहाणे जेको आहे हिते, हा हाणे मां हिननि जो नालो पको करे वई आहियां, मैक्रोनी न, हा ठीकु आहे, सो हिते हीअ मैक्रोनी पचंदी, ऐं माशाल्लाह हेॾियूं सॉसिस भाॼियूं, ऐं मां जेको आहे पीआं थी हिन महिल स्पंगूर, छो त मुंहिंजे पेट में ॾाढी गर्मी थी थिए, त मां इहो हिते भिॼायो आहे। ऐं राति जी मानी में मां पचाईंदमि चांवर ऐं भिंडियूं, हा भिंडियूं हिते सुराण कटे रखियूं आहिनि पहिरियों खां ई, ऐं मंझंदि वारो बोड़ बि बचियलु आहे, त इहो काफ़ी थी वेंदो असांजे लाइ। ऐं मां तव्हांखां हाणे हिन व्लॉग में मोकिलाईंदमि, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अला वाही।